नाज़रीन, अदलपुर जे मॉडल स्कूल में हज़रत शहाब लतीफ़ भिटाई जे सुरनि ते ॿधल हिकु राग रंग जी महफ़िल मुनक़द कई वई। इन हवाले सां ॾिसूं था माजिद कलवर जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं द सुप्रियर मॉडल स्कूल आदलपुर में, जिते लतीफ़ी राग जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम मुनक़द कयो आहे। अचो त नाज़रीन मौजूद हिते रागी फ़क़ीरनि ऐं मौजूद ॿुधंदड़नि खे जेके हिते पहुता आहिनि उन्हनि खां पुछा कयूं त उहो राग मां छा पिराइनि पिया ऐं हुनजो छा चवणु आहे। उहा अला रसूल जो ज़िक्र आहे, पंचनि पाक जो ज़िक्र कयो आहे। पाण खे सिंधी में जहिड़ो क़ुरान मिलियो आहे, सिधो रस्तो ॿुधायो आहे। हिन में पैगाम जेको रूहानी राग आहे, मोहब्बत जो पैगाम आहे, बरकत भरियो। ही जिथे बि ॻाइबो आहे उते रहमत वसंदी आहे, बरकत थींदी आहे, हौसले अफ़ज़ाई थींदी आहे नंढड़नि लाइ। स्कूलनि में, कॉलेजनि में ऐं कराची में, इस्लामाबाद में, लाहौर में, पंहिंजे हिन बावड़े में, हिन भोजकी में, गज़ाली में प्रोग्राम करे वेंदो आहियां। इंशाअल्लाह उन में एॾी बरकत पवंदी आहे सरकार जी वाई खां पोइ, जो जीअं 200 छोकिरा हूंदा आहिनि, ॿिए साल ईंदो आहियां 500 आहिनि। जीअं त असां मेहरान टेलीविज़न जा शुक्रगुज़ार आहियूं। जीअं सदाम हुसैन साहब प्रोग्राम रखायो आहे भिटाई जो राग, दरअसल में भिटाई जी वाई जेकी बि आहे उहा तमामु बहितरीनु आहे। अमन जो पैगाम ॾिए थी, प्यार मोहब्बत जो पैगाम ॾिए थी। जेतिरो असां भिटाई सरकार जी वाई खे ऐं बैतनि खे जेतिरो वधाईंदासीं, भई खोकंदासीं, नौजवान नसलुनि खे ॿुधाईंदासीं त उन्हनि में मोहब्बत ऐं अमन जी प्रचार थींदी। भिटाई सरकार हिकिड़ो जेको आहे तमामु वॾी शख़्सियत, वॾो बुज़ुर्ग हुयो, जेको अॼु ॾींहं ते उन्हनि जा बैत उहे वायूं हलनि थियूं। जिते बि माना वाई भिटाई सरकार जी हले थी, असां त ईअं सम्झूं था त माना उते अल्लाह जी रहमत वसी थिए थी, हले थी। जीअं भिटाई सरकार पाण बि चई वियो आहे, मारू मिट मलीर जा सभई परखियासूं, सौखी भाई सभु को औखी तूं ई तूं, मौला मुंहुं मथां बुरो न लाहिज बाज जो, सिर्फ़ वाहदिनियत जो सबक भिटाई सरकार ॾिनो आहे। सदायती सबका बुख न बासे का, जय तेई ज़ात जी जुम्बश न आहे जाए, मूसी अले सा जा जियो मिठो न करे। हक़ मौजूद दोस्तनि जी महिरबानी, जन हेॾो माना ज़बरदस्त प्रोग्राम करायो लतीफ़ी रेहाण, जेके मुर्शिद लतीफ़ जी नगरी तां बिटशाह जा पांदियड़ा, मुर्शिद लतीफ़ जा पांदियड़ा हिते कई आया आहिनि। असीं उन्हनि जा तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। ऐं मां सम्झां थो अहिड़ा प्रोग्राम रुगो तालीमी इदारनि में न थियणु खपनि, पर असांजे ओताकुनि ते, असांजे ॿियनि इलाइक़नि में बि थियणु खपनि। अॼु जो ही प्रोग्राम जेको लतीफ़ राग, लतीफ़ी राग, लतीफ़ियात खे असां विसारियो कोन्हे। हिकिड़ो ट्रेंड रहियो आहे, ट्रेडिशन थी चुको आहे त जेको लतीफ़ जो राग आहे सिर्फ़ु दरगाह ते ई थींदो आहे, माण्हू ॿुधंदा। हिन ही प्रोग्राम मुनक़िद करे असां इहो पैगाम ॾियूं था, जेको लतीफ़ सरकार जो बैत आहे, लतीफ़ पैगाम आहे, उहो असां नसल दर नसल ॾियणु चाहियूं था। ऐं इहो हिकिड़ो मोहब्बत जो पैगाम आहे, जंहिंमां असां ॿुधी करे सकून, सरूर ऐं ज़िंदगी संवारण जा काफ़ी घणियूं कुझु सिखी सघूं था। अगरि इहा लतीफ़ सरकार जेको पैगाम आहे असांजी नसलनि खे ख़बर पइजी वञे, उनखे सम्झ अची वञे, त शायदि असांजी ज़िंदगी संवरजी वञे।